सूबे सिंध जे ज़िले ठट्टे खां लॻभॻि 60 किलोमीटरनि जे फ़ासिले ते तारीख़ी बाग़ बंबोर मौजूदु आहे। बंबोर खे दुनिया जी तारीख़ में पंहिंजी शानदार माज़ीअ जे हैसियत जे करे तमामु वॾी अहमियत हासिलु आहे। बंबोर जो बुनियादु 1 सदी ईस्वीअ में रखियो वियो ऐं उन वक़्तु हू हिकु अहम तिजारती मर्कज़ पिणु हुयो। तारीख़दाननि मूजिबि हिते मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि पंहिंजी छाप छॾी आहे। बंबोर जूं खोटायूं 1958 में शुरू कयूं वयूं जितां मुख़्तलिफ़ दौरनि जा आसार मिलिया आहिनि। हिते क़दीम मस्जिद जा निशान, तिजारती मर्कज़ ऐं रहाइशी इलाइक़नि जा खंडरात मिलिया आहिनि जेकी हिन बाग़ जी शानदार माज़ीअ जी शाहिदी ॾियनि था। मस्जिद जा आसार 727 ईस्वीअ जा आहिनि ऐं उन्हनि खे बरे सग़ीर जी पहिरीं मस्जिदुनि मां हिकु करार ॾिनो वियो आहे। मशहूरु लोक कहाणी लैला चनेसर हिन ई इलाइक़े सां लाॻापियल आहे जेका मुहबत, वफ़ादारी ऐं क़ुर्बानी जी अलामत तौरु ॿुधाई वेंदी आहे। बंबोर हिकु मशहूरु सयाहती माॻ आहे जिते सॼी दुनिया मां सयाह क़दीम आसार ऐं सिंध जी तारीख़ बाबति ॼाण हासिलु करण लाइ ईंदा आहिनि। हिते सिंधू माथिरीअ जी तहज़ीब, फ़न तमीर ऐं क़दीम सक़ाफ़त जूं झलकियूं ॾिसी सघजनि थियूं। बंबोर हिन वक़्तु क़ौमी विरसे जी फ़हरिस्त में शामिलु आहे ऐं उन जी हिफ़ाज़त लाइ केतिरा ई क़दम खंया विया आहिनि। सिंध हुकूमत ऐं यूनेस्को उन जी तरक़ी ऐं हिफ़ाज़त लाइ गॾियल कमु करे रहिया आहिनि त जीअं हिन बाग़ खे मुस्तक़बिल जे नस्लनि लाइ महफ़ूज़ बणाए सघिजे। बंबोर न रुॻो सिंध जी सक़ाफ़त विरसे जी नुमाइंदगी करे थो पर हू तारीख़ ऐं तहज़ीब जे अनमोल ख़ज़ाने तौरु अहमियत रखे थो जंहिंखे महफ़ूज़ रखणु ऐं आलमी सतह ते उजागर करण जी ज़रूरत आहे।